बाबा साईं सां केर मुंहुं ॾिनो इहा ख़बर अथई? सरदार एतिरो तकड़ो मोटण वारो नाहे। सरदार खे ख़बर पइजी वई आहे त दरिया खान रस्तो झलियो बीठो आहे। हिन करे सरदार शाहज़मा वञी शहर में वेही रहियो आहे ऐं असां रातो रात छोकिरियूं खणी मोटी ईंदासीं। अच्छा ठीकु आहे शमू, राति ॿई गॾु हलूं था, पर बाबा साईं खे ख़बर न पवे। वैसे दरिया खान खे कीअं ख़बर न पवंदी बहादुर खान? छोकिरियूं जो घर खणी ईंदासीं त हुनखे ख़बर न पवंदी? घर छो आणींदासीं? न रहे सा नंढा न, मां पंहिंजे ज़ाल खे वठी ईंदुसि। ठीकु आहे त पोइ शाम हलंदासीं। बाबा तू परेशान न थी, असांखे कुछ भी न थींदो। कंहिंमें एतिरी हिम्मत ही न आहे जो पले खान जो लोड़ो लताड़े। इन्हें गलत फहमी में न रह जाएं। अग में भी 2 दफा लोड़ो लताड़जी चुको आहे। पी खे कूड़ा दिलासा न दे, ज़रूरी न करे त करे छा? चाची तॾहिं शी पिंजरे में बंद हुयो, तॾहिं ये गिदड़ दूर करे पिया हलन। हाणे शी आजाद आ, को भी गिदड़ हिन पासे न ईंदो। जे करे आयो त हुन जो अहिड़ो असर थींदो जेको हिन दिलदार जो थियो। सदको वञा रब जे नाम तां, कसम खुदा जो मीरा जी, तू मुझी थी न पर पुट आहीं। घट में घट तुझो हौसलो तो बुलंद आहे न, ऐं तुझो ये हौसलो ॾिसी मुझो हौसलो बुलंद थी थो वञे। मताए न खुशफहमी में लत खोड़े सुमी पवी, दुश्मन ते एतबार न कजाए। बहादुर ऐं शमू खे ख़बर आहे त हाशिम ऐं दिलावर इन जू में नाहिन। मूंखे त पक आहे त हू चोर कुत्ते वारो चक ज़रूर हणंदा। आया त सैं लेंगे कोन वेंदा, इहो पले खान जो तोसां वाइदो आहे। अता समझी त ही पोड़ा लिंग बेकार थी विया आहिनि। अमी खणी पंहिंजे दिल खे केॾा बि कूड़ा दिलासा ॾियो, पर मां छा कयां? मां तव्हांजे 2 पुटनि जा लाश ॾिसी चुकी आहियां। मां हकीकत खां मुंहुं कीअं मोड़ियां त मुंहिंजो हाशिम मौत जे मुंहं में आहे। हाँ भाॼाई, जिंदगी अहिड़ी थी वई आहे त छा कजे। जहिड़े इंसान जे मथां मौत जी तलवार त हर वक़्तु टंगियल ई रहे थी न। मौत बरहक आहे, हिक न हिक ॾींहुं त ज़रूर अचणो आहे न। पर बाबा मूंखे फ़खुर आहे त मुंहिंजा 2 भाइर हक़ ऐं सच जी राह ते शहीद थी विया। मुंहिंजा 2 भाइर धाड़ो हणंदे या कंहिं मिस्किन सां ज़ुल्म कंदे नाहिनि मुआ। मुंहिंजा भाइर गैरतमंद हुआ, पंहिंजे नंगनि जी हिफ़ाज़त कंदे पंहिंजो सिर ॾेई विया। बाबा बाबा मूंखे पंहिंजे भाइरनि ते, मुझे भाउ सालार ते, मुझे भाउ ख़ादम ते मूंखे फ़खुर आ मूंखे उन्हनि जी शहादत ते। कोई भी उम्र भर जो विछोड़ो तो ॾेई विया आहिनि न। मीरा, हाणे मां वधीक विछोड़ो नथी बर्दाश्त करे सघां। अचो त सभु गॾिजी दुआ घुरूं त असांजा मर्द जिते बि हुजनि सलामत हुजनि। बाबल साईं, हिकिड़ो इतला मिलियो आहे। कहिड़ो इतला मिलियो आहे हाशिम? बाबल साईं, इतला इहो मिलियो आहे त दरिया खान वलर माण्हुनि जो वठी रस्ते ते बीहारे छॾियो आहे ऐं उन्हनि वटि हथियार बि आहिनि ऐं हू हाशिम, हिन जो मतिलब त हू मूंखे मारे छॾींदा?
ईअं न? सरदार साईं, आसार त अहिड़ा आहिनि, इन करे एहतियात करणु घुरिजे। दिलावर, ज़िंदगी ऐं मौत ॿई पाण में हीअं गॾु आहे। न ज़िंदगी लिकी सघे थी, न मौत ज़िंदगी खे छॾे सघे थो। बस रुगो वक़्त जो इंतज़ार आहे। ॿुधो कोन अथई, जंहिंखे रब रखे तंहिंखे केरु चखे। जॾहिं न मुंहिंजो मौत ईंदो, उनखे केर बि रोके न सघंदो। इन करे दिलावर, मां मौत खां न आहियां डिॼंदो। पोइ बि सरदार साईं, अव्हां जी हिफ़ाज़त करणु असांजो फर्ज़ु आहे। ॾिसी वाइसी असां तव्हांखे मौत जे मुंहं में कीअं वञणु ॾींदासीं? वापसीअ ते असांखे रस्तो बदिलाइणो पवंदो। असां साॻिए रस्ते सां न हलंदासीं। हाशिम, असां वापसि बि उन रस्ते सां थींदासीं। मां बि ॾिसां इहो दरिया ख़ान कहिड़ो त मुंहिंजो आंगूठो पटे। सरदार साईं, ज़िद न कयो। जेकॾहिं साॻिए रस्ते सां ख़तरो आहे त रस्ते मटाइण में कहिड़ो अर्ज़ु आहे? दिलावर, सरदारनि जी ज़िंदगी जे मथां ख़तरे जी तलवार उन ॾींहं खां टंगियल हूंदी आहे जंहिं ॾींहुं सरदार पग ॿधंदो आहे सरदारी जी। इन करे तव्हां ॿई मुंहिंजो फिक्र न कयो। मां ख़तरनि सां खेॾण जो आदी आहियां। बबल साईं, जेकॾहिं नथा मुड़ो त पोइ जेका तव्हांजी मर्ज़ी। वियो। बहादुर खान, दे हाल अहवाल। शामिर खान, बाबा साईं तोसां हाल अहवाल कया हूंदा। हाँ, पर तफ़सीली ॻाल्हि ॿोल न थी हुई। शामिर खान, हाणे वक़्तु अची वियो अथई त तूं सरदारी जी पग ॿधी। मौक़ियो इहो ई अथई, शाह ज़मान जो वारिस थी। न त सॼी उमिरि अहिड़ो मौक़ियो कॾहिं न मिलंदो। शमीर खान, सरदार शाह ज़मा सां सिर्फ़ 2 माण्हू आहिनि ऐं असां सां वलर माण्हू आहिनि। तूं रुगो इहो ॿुधाए त सरदार शाह ज़मा कहिड़े रस्ते सां ईंदो ऐं कॾहिं ईंदो। बाक़ी सरदार शाह ज़मा खे आसमान जो सैर कराइण जो बंदोबस्त असां करे छॾियो आहे। ठीकु आहे शमू, सरदार शाह ज़मान जी वापसीअ जो वक़्तु ऐं रस्तो मालूम करणु मुंहिंजे लाइ मसइलो न आहे। मूंखे ख़बर आहे त सरदार किथे तरसियल आहे। मां सुबुह सवेर ई माण्हू पंहिंजा मोकिलियां थो। हू सरदार जो पीछो कंदा ऐं पल पल जी रिपोर्ट असांखे मिलंदी। त पोइ सरदारी मुबारक हुजे शामिर खान। पर अॼु असां तो वटि के ॿिए कम लाइ आहियूं। हुकुम कर शमू। असांखे तुंहिंजी मदद खपे। मदद? कहिड़े कम लाइ? शमीर खान, ही कम असां रईस दरिया खान खां लिकी था कयूं। इन करे तोखां था मदद घुरूं। शमू, तव्हां मुंहिंजो ख्यालु कयो ऐं मां तव्हांजो ख्यालु कंदुसि। पैसो कंहिंखे नथो खपे। ॿुधो कोन अथई, पैसा फेक, तमाशा देख। पैसे जी परवाह न कर शामिर खान। त पोइ कम ॿुधाए। शमीर खान, अॼु राति असां ससवी ऐं आलिया खे खणंदासीं ऐं इन कम में तूं असांजी मदद कंदे। तो इहो सोचो बि कीअं त पैसनि जे एवज़ ॻोठ जा नंग विकिणंदुसि? इहे छोकिरियूं भले मुंहिंजे दुश्मननि जूं आहिनि, पर आहिनि त मुंहिंजे ॻोठ जूं न। ॿ छोकिरियूं छो, 3 छो न? यार, मां बि त मीरा जो आशिक़ आहियां न। छोरा न को था ॿुधाइनि न को था कनि, बसि ईअं घरां निकिरी हलिया था वञनि।
घटि में घटि माण्हू राति जो त घर में मोटी हेॾो टाइम थियो अञा ताईं घर ॾांहुं न आहिनि मोटिया। दुश्मनियूं लॻी पयूं आहिनि पर छोकिरनि खे का परवाह ई कोन्हे। राति ॾींहुं रुलंदा था वतन, ख़बर नाहे केॾां विया। किथे शिकार ते त न निकिरी विया? मूंखे बि लॻे थो त शिकार ते विया हूंदा। तूं परेशान न थी, पाण ई मोटी ईंदा। शमशाद बेगम छा कया? हिकिड़ो ई दीन दुनिया में पुटु घड़ी खनि नथो ॾिसांसि त ॾाढो परेशान थी थियो। रही साईं, कुझु मूंखे बि त टाइम ॾियो न। राजदारी में तव्हां त मूंखे बि विसारे छॾियो आहे। शमशाद तूं काथे थी विसरी? तूं त मुंहिंजे हिया में हमेशह हुरंदी थी रही। राति जो 4 पहर तो घर में अची, कोई बि ॿाहिरियां मसला खयो थो अची। मूं वटि हूंदे बि मूंखां परे हूंदो आहीं। न शमशाद बेगम न, अहिड़ी ॻाल्हि कान्हे। परेशानी रुगो मूंखे शमू ऐं बहादुर ख़ान जी आहे। रुगो उहे अची वञनि त पोइ था आराम कयूं। उन जो थोरो पाण खे आराम करणु कोन ॾींदी। फोन छो नथो करीस बहादुर खे? हा फोन कयां थो। जी बाबा साईं। खान साहब टाइम ॾिठो अथई, अध राति थी वई आहे। तव्हां आहियो किथे? बाबा हिते ई आहियां। पक तोसां आहियो? शमू बि गॾु हूंदो? हा बाबा साईं, शमू बि मूंसां गॾु आहे। बसि हाणे घणो थी वियो शिकार। हिन महिल जो हिन महिल घर वापसि अचो। जल्दी अचो बाबा, मां तमामु घणो परेशान आहियां। मोटी अचो। पर बाबा साईं अञा शिकार नाहे लॻो। धूड़ पई आहे तव्हांजे हिन शिकार खे। जल्दी मोटी अचो। जी बाबा साईं अचूं पिया। बाबा जल्दी अचो, मां तव्हांजो ताक़ में इंतज़ार थो कयां, पोइ आराम कंदासीं। बाबा साईं पहुतासीं। पागल आहे, परेशान आहे। दिलावर मूंखे का ॻाल्हि ई सम्झ में नथी अचे त मां छा कयां। बाबल साईं असांजी ॻाल्हि मञे ई कोन। हाशिम बा, सरदार बेखौफ़ थींदा, उन्हनि खे पंहिंजी जान जी परवाह नाहे हूंदी। पर घटि में घटि इहो त सोचे, जेकॾहिं हुनखे कुझु थी पियो त पोइ शमीर ऐं दरिया खान ग़रीबनि जो त जीअण जंजाल करे छॾींदा। सरदार आहे बादशाह मां, उनखे केरु चवे? दिलावर सरदार खे असांजी ॻाल्हि मञणी पवंदी। मां सरदार खे ईअं बेमौत मरण कोन ॾींदुसि, भली कुझु बि थी पए। सरदार शाहज़मान जी दरिया खान ते अखि ॿुॾे ई नथी, इन करे असांजी ॻाल्हि मञे ई कोन। पोइ बि
पर असां हर हालत में सरदार साईं खे बचाईंदासीं। मूंखे त का ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे। सुबुह जो ॾिसंदासीं सरदार साईं छा थो चए। फिलहाल हल हली आराम कर। बसरा शुक्र आहे कलो को ॾींहुं खेरनि सां गुज़री वियो ऐं तुआरे फ़क़ीरनि जी ॻाल्हि बि कूड़ी साबित थी। न की ॻोठ में गोलियूं हलियूं न वरी धमाका ई थिया। अचायो पई मूंखे ड्रेजारी तुआरा फ़क़ीर बि सही माण्हू न आहिनि। बसरा जहिड़ी कचे तड़ी पके पहुंचा फ़क़ीर उते फिरंदा पिया रहनि। मां चवां थी मुंहिंजे फ़क़ीरनि खे कूड़ो न चओ, काटो न फनी छॾनी। असांजे ॻोठ ते को दुश्मन हमलो करे कोन सघंदो। असांजे ॻोठ जे चइनी पासनि में 4 बबर शेर था रहनि। भाड़ियनि भूतनि खे बबर शेर ड्रोड़ाए था छॾनि। मां बि त ॿुधां इहे कहिड़ा बबर शेर आहिनि। सरदार शाह ज़मान खान बबर शेर आहे या न? पेच ॿियो बबर शेर हाशिम खान आहे या न? आहे, बरोबर आहे। ऐं टियों बबर शेर हूंदो इहो दिलावर खान। ऐं हाणे चौथों ॿुधाए त केरा बबर शेर? चौथों उहो बबर शेर अथई जंहिंजे करे कालो को ॾींहुं खेरत सां गुज़री वियो आहे। ओ बेगा उहो ई त पुछां थी त उन बबर शेर जो नालो ॿुधाए त मां बि ॿुधां त उहो केरा। तूं ॿुध न, पंहिंजे अखियुनि सां ॾिसी वठ। चौथों बबर शेर तुंहिंजे साम्हूं वेठो आहे, बेगो खान। हाय हाय तूं बबर शेर आ ॾेढ पुटा। उहा हामण जेका ठही बि। अरे तोखां कोठ जा कुत्ता बि कोन था ड्रिजनि पिया, वरी करे थो बबर शेर जी ॻाल्हि। जहिड़ो बबर शेर मां ज़िंदगीअ में पहिरियों दफ़ो ॾिठो आहे, जेको ज़मीन सां तूं घसी हले पियो। घर जो पीर चुल्ह जो मारंग मञींदीअ थोरई। अरे बेगा, हिन ॻोठ जी हिफ़ाज़त बसरा जा फ़क़ीर था कनि, बसरा जा फ़क़ीर। पर तूं काॾा मञींदे? छो त पाड़े जो पीर चुल्ह जो मारंग मिड़ई ॻाल्हि हिकु सम्झी वेंदी आहे। हाणे मां हलां थो सरदार शाह ज़मान जी ओताक ते। कल बि सॼो ॾींहुं कोन वियो हुअसि। जेकॾहिं न अॼु बि न वियुसि त ख़ुदा बख़्श चुगली हणंदे देर ई कोन कंदो। वञ 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 वञी तढेरी कर। ॾेढ पुटा बबर शेर, बबर शेर नालो ॿुधो थी ॾिठो कोन्हई। सरदार सां गॾु हाशिम ऐं दिलावर वारा बि आहिनि। अञा ताईं असांजे हमले खां हू बेख़बर आहिनि। इन्ही जे करे सरदार शाह ज़मा वधीक माण्हू न खया आहिनि। मूंखे सम्झ में नथो अचे, 3 माण्हुनि जे मारण लाइ एॾी वॾी प्लानिंग करे रहिया आहियो। इहे 3 माण्हू 300 माण्हुनि जे बराबर आहिनि। नन माण्हू खे मारणो एतिरो आसान कोन्हे जेतिरो तूं सम्झी थो। मुंहिंजो ख़्याल आहे त असांखे हिते वेही वक़्तु विञाइण न घुरिजे। ईअं न थिए जो असां हिते वेही ॻाल्हियूं कंदा रहां ऐं सरदार शाह ज़मान वारा ॻोठ पहुची वञनि। बसि असां जीअं ई निकिरंदासीं असांजा माण्हू रस्ते जे ॿिन्ही पासे मोर्चा बंदि।
यही ने सरदार शाह जमान की कहानी पहुंचा दी गाड़ीअ जे मथां अंधाधुंध गोलियूं हलाइणियूं आहिनि अंधाधुंध जरूरत पए त रॉकेट लॉन्चर भी हलाइणा है पर कंहिं बि सूरत में सरदार शाह जमान बचण न घुर्जे जेकॾहिं इन हमले मां बची वियो त 1 किलोमीटर अॻियां असांजा हमराह मोटरसाइकिल ते हथियारबंद हूंदा मुंहिंजे ख्याल में त तव्हां सभु सम्झी वियो जेकॾहिं का ॻाल्हि सम्झ में नथी अचे त पुछ सघो समझियासीं नंढा रेस